ब्रेकिंग न्यूज़ तव्हांखे ॾींदालू। आर्मी चीफ जनरल आसिम मुनीर क़ौमी क्रिकेट टीम जे मान में अफ़्तार डिनर ॾिनो। ISPR तरफ़ां जारी कयल बयान में चयो वियो आहे त आर्मी चीफ जनरल आसिम मुनीर तरफ़ां रावलपिंडी में क़ौमी टीम जे मान में अफ़्तार डिनर ॾिनो वियो, जंहिंमें PCB चेयरमैन मोहसिन नक़वी समेत क्रिकेट बोर्ड ऑफिशियल्स बि शिरकत कई। पाक फ़ौज जे तर्जुमान मूजिबि क्रिकेटनि बहितरीन तरबियत ऐं रांदियुनि में फ़ौज जी हिमायत ते आर्मी चीफ जा थोरा मञा। आर्मी चीफ रांदीगरनि जे मुस्तक़बिल लाइ नेक ख़्वाहिशुनि जो इज़हार कयो। ISPR मूजिबि आर्मी चीफ जनरल आसिम मुनीर क़ौमी क्रिकेट टीम जे कप्तान बाबर आज़म खे शील्ड पिणु पेश कई। ही अहम ख़बरनासी नवाज़ सां शेयर कयूं पिया। आर्मी चीफ जनरल आसिम मुनीर क़ौमी क्रिकेट टीम जे मान में अफ़्तार डिनर ॾिनो। ISPR तरफ़ां जारी कयल बयान में चयो वियो आहे त आर्मी चीफ जनरल आसिम मुनीर तरफ़ां रावलपिंडी में क़ौमी टीम जे मान में अफ़्तार डिनर ॾिनो वियो, जंहिंमें PCB चेयरमैन मोहसिन नक़वी समेत क्रिकेट बोर्ड ऑफिशियल्स बि शिरकत कई। पाक फ़ौज जे तर्जुमान मूजिबि क्रिकेटनि बहितरीन तरबियत ऐं रांदियुनि में फ़ौज जी हिमायत ते आर्मी चीफ जा थोरा मञा। आर्मी चीफ रांदीगरनि जे मुस्तक़बिल लाइ नेक ख़्वाहिशुनि जो इज़हार कयो। ISPR मूजिबि आर्मी चीफ जनरल आसिम मुनीर क़ौमी क्रिकेट टीम जे कप्तान बाबर आज़म खे शील्ड पिणु पेश कई।